हबीबन करीम फरमाते क़यामत जे ॾियारे में सॼी उम्मत खां मूं मोहम्मद करीम के वधीक वेझे में वेझा उम्मती उहे हूंदा जंहिंजा इख़लाक़ सुठा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। असांखे कोशिशि करणु खपे त असांजा इख़लाक़ सुठा हुजनि, किरदारु सुठो हुजे, गुफ़्तगू में, पंहिंजी उथणी वेहणी में, खाइण में, पीअण में, ॻाल्हाइण ॿोलाइण में, हर मामले में सुठा इख़लाक़ रखण वारो अल्लाह वटि महबूब बानो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया इन्नमा बुइस्तु लिउतम्मिम मकारिमिल इख़लाक़। मूंखे मोकिलियो ई दुनिया में इन जे लाइ वियो आहे त मां सुहिणा इख़लाक़ वञी सेखारिया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। दुनिया में जेतिरा बि नबी आया उहे सुहिणा इख़लाक़ सेखारण आया। हुज़ूर जन टे उन इख़लाक़ जा दर्जा मुकमिल करे ॾिना। अल्लाह ताला जल्ल शानो सां सभिनी जा इख़लाक़ सरदार तीअं सभिनी उम्मतुनि में मदीने वारे साईं जी उम्मत सभिनी उम्मतुनि जी सरदार। सुभान अल्लाह। ऐं सभिनी खां घणे में घणी उम्मत बि मदीने वारे सुभान अल्लाह। तादाद में ऐं क्वालिटी में बि उम्मत मुहम्मदी सुभान अल्लाह। सम्झो था हिकिड़ो हूंदो आहे क्वालिटी, ॿी हूंदी आहे क्वांटिटी। क्वालिटी माना का शइ भली आहे का सादी आहे। मिसाल कपिड़ो त सभु कपिड़ो आहे, पर हिकिड़ो कपिड़ो आहे जेको बाफ़्ते जो आहे, सादो कपिड़ो आहे, उहो 20 रुपए में मीटर थो मिले, पर हिकिड़ो कपिड़ो आहे जेको 200 रुपए में मीटर थो मिले, हिकिड़ो कपिड़ो आहे जेको 1000 रुपए में मीटर थो मिले। कपिड़ो त हू बि कपिड़ो, ही बि कपिड़ो, ही बि कपिड़ो, पर हर कंहिंजी क्वालिटी जुदा जुदा आहे। सम्झो था। ॿियो वरी क्वांटिटी हूंदी आहे, माना ॻाणेटो। मिसाल ही 5 कमीसूं, ही 5 जोड़ा, ही 10 जोड़ा, ही 20 जोड़ा, इनखे सरबो आहे क्वांटिटी, माना ॻाणेटो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी उम्मत क्वालिटी में बि सभिनी खां भली आहे ऐं क्वांटिटी में बि सभिनी खां घणी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मेयार जेको आहे साईं जी उम्मत जो सभिनी उम्मतुनि खां मथे आला आहे, भली आहे, अफ़ज़ल आहे, अशरफ आहे, अकरम आहे हीअ उम्मत। सुभान अल्लाह। ऐं वरी तादाद में क़यामत जो ॾियारो थींदो त कुल इंसान ज़ात जेका हूंदी न उन जूं अलाह जे साम्हूं 120 सिफ़ूं थींदियूं। घणियूं? 120 सिफ़ूं थींदियूं। उन मां 80 सिफ़तूं मदीने वारे साईं जी उम्मत। सुभान अल्लाह। भाई घणियूं बचूं? 40। 40 जेके आहिनि उहे हज़रत आदम खां वठी सैयदना ईसा ताईं इन्हनि जूं हूंदियूं 40 सिफ़ूं। बाक़ी 80 सिफ़ूं जेके हूंदियूं से मदीने वारे साईं। सुभान अल्लाह। ऐं जेॾी महिल इसराफील सूर फूकींदो, माण्हू क़बरुनि मां निकिरंदा त साईं जन फरमायो त अन अव्वलुन नास ख़ुरूजन इज़ा बुइसु। जॾहिं सभु माण्हू क़बरुनि मां उथंदा त सभिनी खां अव्वल मां मोहम्मद करीम उथंदो। सुभान अल्लाह। अन क़ाइदुहुम इज़ा वफ़िदु। टोला टोला कंदा, जमायतूं करे। हज़रत मूसा उन जी जमायत, हज़रत नूह ही उन जी जमायत, हज़रत ईसा ही उन जी जमायत, हज़रत इदरीस ही उन जी जमायत। ईअं हर नबी पंहिंजी पंहिंजी जमायत वठी टोला कंदो। साईं फरमायो त मां मोहम्मद करीम सभिनी खां अॻु में हूंदुसि, मुंहिंजी उम्मत सभिनी खां अॻु में हूंदी। तेसी ताईं को बि नबी जन्नत में पेर न पाईंदो जेसी मदीने वारो साईं दाख़िल न थींदो। सुभान अल्लाह। तेसी ताईं कंहिं नबीअ जी उम्मत जन्नत में न वेंदी जेसी ताईं मदीने वारे साईं जी उम्मत जन्नत में। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह।
जहिड़ो असांजो नबी शान वारो तहिड़ी अलाह ताला उन्हनि जी उम्मत बि शान वारी सुभान अल्लाह सम्झो था न साईं जन फरमायो त मूं अलाह ताला जल शानो खां घुरियो त मुंहिंजी उम्मत जे बारे में मूंखे अता कर अलाह ताला जल शानो मूंखे वठि जन्नत ॾे पोइ वेंदुसि त सरियं जे दाणे जे बि ज़रे जेतिरो जंहिंजे दिलि में ईमान हूंदो उन्हनि खे बि छॾाईंदुसि सुभान अल्लाह तेसी ताईं जो दोज़ख जो जेको दारो हुओ फ़रिश्तो हूंदो उहो चवंदो या रसूल अल्लाह तो पंहिंजी उम्मत मां अलाह जे कावड़ ऐं गज़ब जे लाइ जहन्नम में का शइ छॾी न आहे सभिनी खे छॾाए सुभान अल्लाह सुभान अल्लाह सम्झो था ऐं जन्नत जा जेकी दरवाज़ा आहिनि से 8 दरवाज़ा आहिनि घणा 8 दरवाज़ा जन्नत जा आहिनि ऐं हिकिड़ो दरवाज़ो एॾो वॾो वेकिरो आहे जो हीअ जेका चावठ थींदी आहे न दरवाज़े जो हेॾो पटी हूंदी आहे न काठ जी हेॾो काठ जी पटी हूंदी आहे जंहिंमें ताक लॻंदा आहिनि इनखे छा चवंदा आहिनि लाड़ में चौखट ये चौखट जेका हिन चौखट खां हिन चौखट ताईं जेको विच में मुफ़ासिलो हूंदो 500 सालनि जो पंधु हूंदो एॾो दरवाज़ो वेकिरो हूंदो 500 सालनि जो पंधु साईं फरमाए जेॾीमहिल दरवाज़ा खुलंदा मुंहिंजी उम्मत इहे टीहड़ो करे भॼंदी एॾी भीड़ थींदी जो दरवाज़े जो चौखटूं पटिजी वेंदियूं सुभान अल्लाह तकड़ त आहे न असां में तकड़ आहे हुते बि तकड़ कंदा भॼूं जन्नत ॾे जेॾीमहिल तकड़ा वेंदा त दरवाज़े जूं चावठूं पटिजी वेंदियूं एतिरी मुंहिंजे सुहिणे नबी जी उम्मत जन्नत में सुभान अल्लाह हिते बि हिन उम्मत सां महिरबानी थी आहे उते बि हिन उम्मत सां महिरबानी थी जेका असां सां महिरबानी हिते थी आहे सा कंहिं उम्मत सां न थी जेका हुते असां सां थींदी सा बि कंहिं उम्मत सां कोन हिते ॾिसो हुननि खे 50 निमाज़ूं फर्ज़ हुयूं घणियूं 50 निमाज़ूं चवण जे लाइ सवलो आहे 5 बि कोन थियूं पूछनि 5 निमाज़ूं पढ़ण बि ॾुखियूं थियूं लॻनि हिते अञा मातरी में जीअं तीअं मदीने शरीफ़ में वञो त हिकिड़ी निमाज़ पढ़ी वियो त वरी ॿी निमाज़ उठे वरी ॿी पढ़ी वियो त वरी टी जो टे बसि ईअं निमाज़ मथां खड़ी आहे हाणे जेकॾहिं पंहिंजो 50 निमाज़ूं हुजनि हा असांजे मथां त हिन में पंहिंजो ॾींहं राति में आहिनि 24 कलाक जी 24 कलाक आहिनि ॾींहं ऐं राति में 12 कलाक ॾींहं में 12 कलाक इन्हनि में जे 5 सां वंड कजे त घणो थींदो हिसाब कयो तव्हां आहे की हेॾा ईंदो जी 25 मिंटनि में नमाज़ केरु पढ़ी आहे हाणे दुनिया जा कमकार कयूं धंधा रोज़गार कारोबार ज़ालूं ॿार बच्चा उन्हनि खे मुंहुं ॾियूं या 50 निमाज़ूं पढ़ूं हुननि ते 50 निमाज़ूं फर्ज़ूं असांखे अलाह ताला 5 निमाज़ूं ॾिनियूं पर सवाब 50 जो सुभान अल्लाह कहिड़ी भलाई आहे पढ़ूं 5 सवाब वरी 50 ऐं हुननि जी निमाज़ जेका हुई सा मस्जिद खां ॿाहिरि न थींदी हुई मस्जिद में निमाज़ थींदी साईं जन फरमाए त मुंहिंजे लाइ मुंहिंजी उम्मत जे लाइ अलाह ताला पूरी रूई ज़मीन खे पाक बणाए छॾियो सुभान अल्लाह पनी ॿारो झंग बर जिथे आयो निमाज़ टाइम थी वञे अल्लाहु अकबर चई निमाज़ पढ़ो उते निमाज़ थी वई सुभान अल्लाह जंग में आयो बराड़ी में आयो निमाज़ जो टाइम थी वियो भली अकेला आयो बांग बि चओ तकबीर बि चओ
निमाज़ पढ़ो पुठियों तव्हांजे एतिरा फ़रिश्ता अचे सिफ़ुन में था बीहनि जे जबल पहाड़ हुजनि सुभान एतिरा अल्लाह मलाइक तव्हांजे पुठियों बीहंदा उहो सवाब मलाइकनि जो तव्हांजे दफ़्तर में रब लिखंदो सुभान अल्लाह हिसाब लॻायो हुज़ूर जे सदके असां सां केॾी महिरबानी थी आहे हुननि ते मज़हब जी शिद्दत हुई सख़्ती हुई हुज़ूर जे सदके अलाह ताला असांजे लाइ आसानी फरमाए छॾी सुभान अल्लाह हाणे जेकॾहिं असीं नेकी जो इरादो कयूं न अलाह ताला फरमाईंदो सवाब लिखोसि हाणे हितां तव्हां इरादो कयो आहे त मां हेल हज ते वेंदुसि इरादो कयो रब फरमाईंदो मलाइको लिखो सॼे जो सवाब मलाइक चवंदा मौला अञा न पासपोर्ट ठाराई न पैसा जमा कराई न को पंहिंजो इहराम ॿधई न मके वियो न मदीने वियो रब फरमाईंदो इरादो त कयो अथसि न लिखो सवाब वरी जे हज करे आयो त उनखे 10 हजनि जो सवाब रोज़े रखण जो इरादो कयई लिखो सवाब रोज़ो रखियई 10 रोज़नि जो सवाब ख़ैरात 100 रुपया ख़ैरात कंदुसि अञा कई न अथसि इरादो कईंदुसि 100 रुपया ख़ैरात रफ़र में सवाब लिखोसि सुभान अल्लाह वरी जे ख़ैरात कयई 100 रुपया सवाब 1000 जो लिखोसि वरी जे गुनाह थी वञे न गुनाह जो इरादो करे न लिखबो पर गुनाह करे विझे तॾहिं हिकिड़ो गुनाह लिखो नेकियूं ऐं गुनाह हिकिड़ो हिकिड़े माण्हू इरादो कयो त हीउ गुनाह कयां इरादो कयो चई ठहियो भला हाणे इहो कोन थो कयां यार हाणे फ़क़ीर माण्हू ठहे ॻाल्हि कोन थो गुनाह कयां पोइ इरादो करे वरी मुड़ी वियो रब फरमाईंदो इहो बि सवाब सुभान अल्लाह सुभान अल्लाह इरादो कयो ई गुनाह जो पर कयई न चई ठहियो कोन थो कयां इहो मुड़ी वियो न इन मुड़ण जो बि अजर ई सवाब लिखो सुभान अल्लाह केॾी मदीने वारे साईं जे सदके असां सां महिरबानी थी आहे हा असांखे जुमो मिलियो कंहिं उम्मत खे जुमो कोन मिलियो ईसाइनि खे आचर ऐं यहूदियुनि खे छंछर असां उम्मत वसत आहियूं विचोली उम्मत असांखे विच में जुमो मिलियो यहूदियुनि खे छंछर ऐं ईसाइनि खे आचर असांखे जुमो इहो जुमो अलाह ताला लिकाए रखियो हो हिन उम्मत जे लाइ सुभान अल्लाह वरी रमज़ान कंहिं उम्मत खे रमज़ान कोन मिलियो इहो हिन उम्मत जे लाइ अलाह ताला लिकाए रखियो लैलतुल क़द्र वारी राति इहा हिन उम्मत जे लाइ अलाह ताला लिकाए रखी हुई जेकॾहिं उहा हिकिड़ी राति जागी इबादत करे त लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर 1000 महीननि खां वधीक या हिकिड़ी राति जो अजर ऐं सवाब सुभान अल्लाह हिसाब लॻायो सुभान अल्लाह शब बरात कंहिं उम्मत खे शब बरात न मिली जेका हिन उम्मत खे अलाह ताला सुभान अल्लाह हा हज़रत ईसा अलैहिस्सलाम हिकिड़े जबल खां गुज़रियो हिकिड़ो पत्थर ॾिठई सफ़ेद जहिड़ो खीर जहिड़ो सुठो सुहिणो लॻुसि हैरत में थी मुंहिंजा मौला कीअं तूं पत्थर ठाहियो आहे केॾो सुहिणो पत्थर आहे फरमाए इन खां अञा अजीब शइ ॾिसंदे मौला ॾेखार फरमाए हिनखे लठ जो हईं त उहो पत्थर चीरजी पियो उन मूं अंदरों हिकिड़ो अलाह जो बानो निकिरी पियो सफ़ेद ॾाढ़ी उते उहो पोती खेॾाई निमाज़ बीठो वाह ख़ैर ताईं केरु आई कीअं हिते पत्थर में वेठो हुई चईं मां फलाणे नबी जो उम्मती आहियां मूं रब खे अर्ज़ु कयो मौला मूंखे अहिड़ी जाइ ते रहाए जिते मूंखे न शैतान गुमराह करे न नफ़्स गुमराह करे मां रुॻे तुंहिंजी इबादत पियो कयां बुख ऐं उञ वारी इहा बि मूंखे चिंता पल त मां आजो थी थो वेही इबादत कयां अलाह ताला मूंखे हिन पहाड़ जबल में हिन पत्थर में रहायो
इन में न लॻे बुख न लॻे उञ न अचे निंड न हिते शैतान न नफ़्स रात ॾींहुं वेठो अल्लाह जी इबादत कयां रात ॾींहुं रब जी बंदगी वेठो कयां हज़रत ईसा फरमाए तो घणो ज़मानो थियो आहे उहो नबी हिन हज़रत ईसा जे ज़माने ते हिसाब लॻाई त 500 साल थी विया घणो ज़मानो 500 साल हज़रत ईसा खे अजब लॻो 500 साल हिकिड़ो माण्हू हिकिड़ी जाइ ते वेही इबादत थो करे न गुनाह कयईं न ख़ता कयईं न को बेहयाई जो कमु कयईं न उन वटि शैतान आयो न उन वटि नफ़्स आयो 500 साल इबादत कयईं हैरत लॻसि मुंहिंजा मौला अहिड़ो त को माण्हू आबिद थी नथो सघे रब फरमाए त ईसा बराबरि इहो इबादत गुज़ार आहे नेकोकार आहे पर मुंहिंजो हबीब आख़िर ज़मान नबी सुभान अल्लाह उन जी उम्मत खे शब बरात जी राति ॾींदुसि जेको इहा हिकिड़ी राति जाॻंदो इन आबिद खां वधीक उनखे सवाबु ॾींदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह जिते हुनजा 500 साल इबादत बग़ैर कंहिं ॾोह गुनाह जे ऐं असांखे अलाह ताला केॾो करम कयो हिकिड़ी राति लैलतुल बरात जी शबे बरात जी हिकिड़ी राति जाॻे एॾो इनाम एॾो अजर एॾो सवाब हुनजे दफ़्तर में रब लिखायो सुभान अल्लाह मदीने वारे साईं जे सदके असां सां रब वॾियूं महिरबानियूं कयूं वॾा अहसान कया आहिनि पोइ अञा बि असांजे गाफ़िल थियूं अञा बि उहो दर छॾे ॾियूं त इहा असांजी कोताही चइबी बेशक थोरी महिनत सां वॾा इनाम वॾा अजर वॾा सवाब अलाह ताला असांजे लाइ ऐलान करे छॾिया मुंहिंजा दोस्तो ही वक़्तु अथव काहिण कमाइण जो जेके मोकिया अलाह से मिलाए थो मिसाल हाणे इहा राति मथां अचे थी पई 15 शहबान जी इरादो त हाणे ई करे छॾियो न इंशाअल्लाह इहा 15 शहबान जी राति जेका शबे बरात आहे इहा मल्हाईंदासीं इंशाअल्लाह इरादो कयो सवाब हीअं अॼु खां वठी तव्हांजो मीटर शुरू थी वेंदो इंशाअल्लाह अॼु शुरू थी वेंदो इंशाअल्लाह अल्लाह ताला जल शान शाल असांखे तौफ़ीक़ ॾे रब जी बंदगी जी अल्लाह ताला जे हुज़ूर में सजदा रेज़ थियण जी चङे कम करण जी रब तौफ़ीक़